अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया इमरान मलिक। शामिल कयूं था इन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कंडियारो में लाइब्रेरी जा मसला हल न थियण खिलाफ़ सिंध यूथ एक्शन कमेटी पारां ॿिए ॾींहं बि अलामती बुख हड़ताल करे शहर जे स्टार चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री मूजिबि उन मौक़े ते सिंधु नवाज़ गांगुरो, गफ़ार अब्बासी, वकार अली ऐं ॿियनि ताईंदे चयो त कंडियारी जी लाइब्रेरी में किताबनि जी खोट आहे, पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे, छोकिरियुनि जे विहण जे लाइ लाइब्रेरी में अलॻि रूम न आहे, लाइब्रेरी जी इमारत ज़बूर थी वई आहे। केतिरनि ई ॾींहंनि खां लाइब्रेरी जे मसइलनि जे हल लाइ एहतिजाज कयो आहे, पर एहतिजाज कंहिंखे बि नज़र नथो अचे। हुन चयो त टाउन जे एडमिनिस्ट्रेशन सलीम अख्तर मेमण रुगो करप्शन में पूरो आहे, पर कांइस केर बि पुछण वारो न आहे, पर इंतज़ामिया अमलदार रुगो तमाशो ॾिसण में पूरा आहिनि। हुननि मुतालबो कयो त लाइब्रेरी जा मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। होॾां DSP कंडियारो अब्दुल रज़ाक बुगटी, SHO कंडियारो अली अकबर खोकर मुज़ाहिरीन वटि पहुता। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे यकीन ॾियानी कराई त लाइब्रेरी जा मसइला हल कया वेंदा, जंहिं खां पोइ एहतिजाज ख़तमु कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।